नमस्कार दोस्तों, मां चंद्र प्रकाश दादलानी, सम्राट पृथ्वीराज चौहान राजकीय महाविद्यालय अजमेर, सिंधी विभाग में असिस्टेंट प्रोफेसर। कल असां BA पार्ट सेकेंड जे दर्सी किताब उछल मां जीवत जो थंबो विषय ते लिखियल मजमून पढ़ी रहिया हुआसीं। हिननि मजमूननि जो संग्रह प्रोफेसर लाल सिंह हजारी सिंह आजवाणी साहिब कयो आहे। अॼु असां जीवन जो मज़ो नाले सां लिखियल मज़मून पढ़ंदासीं ऐं सम्झंदासीं। लेखक लिखे थो, हिन ज़माने जे हाकारे ग्रंथकार बर्नार्ड शॉ खे अची ख़्यालु थियो त पंहिंजे मन मां हिकु नई दुनिया रचे। भला हिन संसार जो रचींदड़ कहिड़ो न कठोर आहे। वीचारो इंसान बालक पिण जे ज़ैफ़ीअ मां मस थो निकिरे त पवे थो हाऊअ में। लेखक चवे थो त जेको इंसान आहे उहो बालक पिण जी कमज़ोरीअ मां मस अञा निकिरे थो त परेशानी जे मुंहं में पवे थो। अॻियां लिखियो, मस मस को खड़ सिखे त लॻेसि जवानीअ खे गुणो। 40, 50 बल्कि 100 वरे जी आयु बि इंसान लाइ कहिड़ी न अणपूरी आहे। छाकाणि त जेतिरा कशाला थो करे, जेतिरा नाणा थो ख़र्चे, जेतिरा फेरा थो ज्ञान विज्ञान पुठियां पाए, तंहिं क़दुरु त पति बि हर हासिल कान थी थिए। माणण जो त अरसो ई नसीब कोन थो थिएसि। इन ई करे त दुफेर थो पवे, झगड़ा था थियनि। जे इंसान जी उमिरि हुजे 500 साल या 1000 साल, जीअं ॾंद कथाउनि में ॿुधिबो आहे, त पोइ जेकर सभु को माण्हू ख़ुशि हुजे, पोइ न चोरी थिए, न फसाद, न शादी, न बर्बादी, न इश्क, न कसक, फ़क़ति आनंद ई आनंद। हर को पंहिंजे वठाण ते ख़ुशि हुजे। जेकी खपेसि सो विज्ञान वसीले हिकदमि हासिल। जॾहिं हर को थियो अकुल ऐं जुरियत भरे, तॾहिं आराम कीअं न थींदो। उहे असीं कचरीअ उमिरि वारा आहियूं, छोटी दृष्टिअ जा सतायल, जे हरू भरू सूंहं पुठियां, के नाले पुठियां, के पैसे पुठियां या परलोक पुठियां हैरान सरगदान आहियूं। पर जे माण्हू हज़ारे वरे जीअनि त जेकर ॿाराणियुनि ॻाल्हियुनि में फासनि ई कोन। तंहिं करे बर्नार्ड शॉ वेही हिकु ख़्याली जगत ठाहियो, जिते भाइजे त हिन कम अकल टुटल फुटल ॿारींदड़ साड़ींदड़ दुनिया मां भॼी वञी आराम कजे ऐं फ़रत वठिजे। बर्नार्ड शॉ जी दुनिया जा रहवासी इश्क जा मच, ख़ुदगर्ज़ीअ जा सार ऐं वाया जा मच पहिरियनि 3-4 सालनि में तय करे वञी वॾी गादी था वणाइनि ऐं मौत खे बि हाल फ़िलहाल बूंदो ॾेई के 100 साल निश्चिंत था गुज़ारिन। उन्हनि जे अखियुनि जी जोति अहिड़ी थी थिए, भाउ ऐं बल अहिड़ो थो रहे, मग़ज़ में अहिड़ी चुस्ती थी अचे जो हिकु हंधि वेही अलोलियूं था मारनि ऐं कुदरत ते हुकुम था हलाइनि। हिन मज़मून में लेखक जीवन जो मज़ो कीअं वठिजे, जीवन जो मज़ो कंहिं शइ में आहे, इन जे बारे में ॿुधाईंदे हिकु ग्रंथकार बर्नार्ड शॉ जे ख़्याली दुनिया जे बारे में ॿुधायो आहे त इंसान जेको आहे, इंसान लाइ 100 साल बि उमिरि ॾाढी नंढी थी पवे। हू अञा मस ॿालपणे जे कमज़ोरियुनि मां निकिरे ई कोन थो त परेशानी जे मुंहं में थो फासे। वरी जवानी थी अची वञेसि त जवानीअ जा तकलीफ़ूं, रोज़ी रोटीअ जी तकलीफ़ूं, उन्हनि में थो फासी पवे। वरी अञा 40-50 सालनि
ताईं पहुचे थो त शारीरिक बीमारियूं वग़ैरह सां विचरी थो वञे। इन्हनि कशालनि में इन दुनिया नीतिअ में गुज़ारींदे हू जेतिरो त पैसो ख़र्च थो करे, जेतिरा कशाला थो करे, जेतिरो ज्ञान विज्ञान जे पुठियां थो भॼे ऐं जेतिरो कुझु हासिलु करण लाइ, नाणो कमाइण लाइ कम थो करे, उन्हनि जो लिखण जे लिहाज़ खां त हिकु पतीअ जेतिरो बि माणे कोन थो, मज़ो नथो वठे। इन ॾुफेरे जे करे ई, इन कश्मकश जे करे ई संसार में झगड़ा था थियनि ऐं चोरियूं थियूं थियनि, पाण में वेर था थियनि। अगरि इंसान जी उमिरि 1000 साल हुजे, 500 साल, 1000 साल हुजे, 2000 साल हुजे, त शायदि इहे कम थियनि ई न शादियूं थियनि, न बर्बादियूं थियनि, न ई झगड़ा थियनि, न फ़साद थियनि। जेको कुझु इंसान खे खपे उहो आराम सां हासिलु करे थो सघे, छो जे त उन वटि समय ॾाढो आहे। हर को शक्तिशाली हुजे, हर को अकुल वारो हुजे ऐं पोइ हर कंहिंखे रुॻो जेको आहे आराम ई आराम हूंदो, को बि माण्हू दुखी न गुज़ारींदो। इहा हिन लेखक जी मान्यता आहे। इन खे ॾिसंदे ई ॿियनि लेखकनि बि पंहिंजी दुनिया ठाही आहे। हिकिड़ो ॿियो विद्वान जो आहे विज्ञानियुनि ऐं फ़लसफ़ियुनि जे ख़ानदान मां, उहो चवे थो, उनजो नालो आहे अल्डोस हक्सले। उहो वरी पंहिंजी दुनिया खे हिकु नए रूप में ॾिसे थो। हू चए थो त हिन दुनिया में मिट माइट, रिश्ता नाता, भाउर भेनरूं सभु इहे बेकार आहिनि। इन जे करे ई इंसान जेको आहे हिन संसार में फासी रहियो आहे ऐं 84 चक्र में फाथल आहे। हुनजो मञणु आहे त इंसान हिकु आज़ादु आहे, उनखे आज़ादीअ सां रहणु खपे ऐं हिन दुनियावी रीति रिवाज़ रस्मुनि खां परे रहणु खपे। हुनजो मञणो आहे त अहिड़ो दिलावर नई दुनिया जो बणाईंदड़ पाण खे धन्यवाद ॾींदो हूंदो त को माईअ जो लाल सामाणो जंहिं असांजे चरी खड़ी दुनिया जूं वीकूं कढी पधरियूं कयूं ऐं उन्हनि खे सुधारण जी हिदायत ॾिनी। अॻियां हिन पाठ में ॿुधाए थो त बर्नार्ड शॉ ऐं हकलसे खां अॻु में सवें शाइर ऐं लेखक पंहिंजूं पंहिंजूं दुनियाऊं रचे विया आहिनि। किन जे लेखे सतयुग गुज़री वियो, किन जे लेखे सतयुग अञा अचिणो आहे। मशहूर शाइर मिल्टन बि उन्हनि मां हिकु आहे। पंहिंजी लासानी कविता में लिखे थो त सतयुग में अछी चादर ते खेल थी रहियो आहे, का बि काराण अञा कोन्हे। हिकु बुज़ुर्ग सफ़ेद पोश तख़्त ते वेठो आहे जो सभिनी जो धणी आहे। संदसि चौधारी फ़रिश्ता हथ ॿधी सनफूं करे यानी लाइनुनि में बीठा आहिनि। अक्सर तंबूरा खणी पिया नाच ऐं असांजो ॾाढो आदम ऐं ॾाढी हवा पिया हिक ॿिए सां सिक वंडनि ऐं सफ़ेद पोश जा गुण ॻाइनि। न कम अथनि न जवाबदारी, न काल जी यादगारी अथनि न आईंदह जो ओनो। जेसीं हू बेईमान शैतान अची बिगाड़नि ऐं पलीत मेवो चखाइनि, पलीत मेवो मतिलबु सबक़ चखाइनि, तेसीं त भले ई जोड़ो बहशत यानी स्वर्ग जा मज़ा माणे वठे। पोइ त लॻंदनि त ॿ लतूं ऐं बहशत यानी स्वर्ग मां जलालत थी अची मृत्यु लोक जे दर्द जो दास्तान शुरू कंदा। हिननि सभिनी विद्वाननि संसार त रचिया पर हिकु खामी रहिजी वई। खामी बि उहा जंहिं संदन सभु पोड़ियो निष्फल करे छॾियो। उहे सभु दुनियाऊं
गुस्सियूं ऐं गुस्सियूं ई गुस्सियूं केरु कोन बासे त अहिड़ी दुनिया में वञी रहा। मिल्टन जे ख़ुदा खां मिल्टन जे शैतान वधीक कशिश आहे ऐं मिल्टन जे बहशत खां उही भली। हक्सले जा बे बनायता आज़ाद नर नारियूं नेठि फांसी खाई ऐं पंहिंजो अंत आणणु पसंदि कंदा। बर्नार्ड शॉ जे 1000 सालनि जीअंदड़ ज्ञानियुनि ऐं विज्ञानियुनि जे सभा जो ख़्यालु कंदे ई दिलि कची पई थिए। जीअं न कंहिं मजलिस में नाना प्रकार जा ताम रखियल हुजनि पर मंजन न हुजे नमक न स्वादु। अहिड़ी ई कार आहे हिननि बनावटी दुनिया सां। इन्हनि बेस्वादी दुनियाउनि जो चक्र लॻाए बेअख्तियार पंहिंजी दुनिया जो क़दुरु थो थिए ऐं अंदर मां आवाज़ थो निकिरे शुक्र शुक्र। हिननि कुझु विद्वाननि जा जेके मन जूं दुनियाऊं लेखकनि जूं जेके वीचार ॿुधाए करे लेखक पाण ई थो चवे त हिननि विद्वाननि जी जेकी महिनत आहे उहा ख़राब थी वई। इन्हनि विद्वाननि जे दुनियाउनि में कुझु कमियूं आहिनि। उहे कमियुनि जे बारे में थो ॿुधाए त 100,000 वरे जीअण खां पोइ बि इंसान एॾी लंबी उमिरि जीअंदो त हुनखे मज़ो कीन ईंदो। ॼण सभु ॿूसट लॻंदी, सभु ॼण साॻियो लॻंदो, को मज़ो ई न हूंदो। त इन्हनि सभिनी जी कमियूं ॾिसी करे इंसानु चए थो त असां पंहिंजी दुनिया में शुक्र आहियूं। शुक्र आहे असांखे पंहिंजी दुनिया में ॾाढो वॾो शुक्र आहे। त उहो मज़ो आहे छा में आख़िर? इन ते वरी लेखक लिखे थो त इहो उहो मज़ो आहे जो मज़ूर खे पथर कुटण मां थो अचे, बादशाह खे जंग जोटण मां थो अचे। इहो उहो मज़ो आहे जो आशिक़ खे जुदाईअ मां थो अचे ऐं माशूक़ खे वॾाईअ मां थो अचे। इहो उहो मज़ो आहे जो ज्ञानीअ खे ज्ञान गोष्ठ मां शास्त्रार्थ मां थो अचे ऐं विज्ञानीअ खे लैबोरेटरियुनि मां तजुर्बो कंदे थो अचे। हिकु उहो मज़ो आहे जो निराकार ईश्वर खे साकार थो बणाए, कर्म रहित खे कर्म थो कराए, निर्वेरीअ खां वेरीअ जी उत्पत्ति थो कराए, प्यारनि खे माराए ऐं जीआरे, खिलाए ऐं रोआरे। उन ई मज़े जो ॿियो नालो आहे फतख़र। केॾो न सुहिणो ऐं सुठो मज़मून लेखक लिखियो आहे। अगरि इहो फतख़र न हुजे, अगरि इहा कशिश न हुजे, अगरि इहो कुझु पाइण जी इच्छा न हुजे त वाक़ई में शायदि जीवन में को मज़ो न हुजे। इहो फतख़र ई आहे जंहिंजे पुठियां हर इंसान खे हिन जीवन में मज़ो अचे थो ऐं हू पंहिंजो जीवन मज़े सां काटे थो। अॼु एसि ताईं पढ़ंदासीं। सुभाणे असां इन ई पुस्तक जो ॿियो मज़मून जीवत जो राज़ जे बारे में पढ़ंदासीं। महिरबानी, धन्यवाद।